बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु पाण सिंधी ग्रामर खे शुरू खां वठी आहिस्ते आहिस्ते सादे तरीक़े सां सिंधी ग्रामर खे अॼु पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। ग्रामर खे शुरू खां हलाए पाण ग्रामर जी डेफिनेशन खां सम्झंदासीं त ग्रामर छा आहे। त सादी सही ॻाल्हि इहा आहे त असां जेका ॿोली आहे, ॿोली का बि ॿोली उनखे असां टिनि एंगल्स में इस्तेमालु कंदा आहियूं। ॿोली खे टिनि तरीक़नि सां असीं इस्तेमालु कंदा आहियूं। हिकिड़ो त ॻाल्हाईंदा आहियूं ॿोली खे, ॿियो त असीं लिखंदा आहियूं, ऐं टियों त पढ़ंदा आहियूं। असीं कॾहिं ॿोली खे कॾहिं असां ओढी न आहे, असां ॿोली खाधी न आहे, ॿोली खे पहिरियों न आहे। असां ॿोली खे इस्तेमालु कयो आहे त टिनि तरीक़नि सां इस्तेमालु कयो आहे। त हिकिड़ो त उनखे ॻाल्हायो आहे, ॿिए नंबर में उनखे लिखियो आहे, टे नंबर में उन लिखियल खे असां पढ़ियो आहे। त उनजो जेको क़ाइदो आहे, क़ाइदे जी माना कानून आहे, ज़ाब्तो आहे। जेकॾहिं पाण मोटरसाइकिल हलायूं था त मोटरसाइकिल जो जेकॾहिं असांखे कानून क़ाइदो नथो अचे त यकीन मोटरसाइकिल असां जेको आहे सो हलाए कोन सघंदासीं। उनजो क़ाइदो आहे, गेर आहिनि उनजा, उनजो क्लच कीअं चलिबो आहे, इहे सभई शयूं जेके उन क़ाइदे में अचनि थियूं, उसूल क़ाइदो, उन क़ाइदे खे सम्झणु सभ खां पहिरीं ज़रूरी आहे। त ग्रामर खे ईअं ई सम्झो त ॿोली जो क़ाइदो आहे, उहा ई ॿोली जेका असीं ॻाल्हायूं, लिखूं ऐं पढ़ूं था, उनजे क़ाइदे खे ग्रामर चइबो आहे। क़ाइदो यानी कानून। सिंधी में ग्रामर खे वयाकरण चइबो आहे। वयाकरण यानी वरी मेड़ण, ऐं अरबी में सर्फ़ो नैफ़। अखर खे आवाज़ चइबो आहे, अखर खे लेटर बि चइबो आहे। अखर ख़ुदि हिकिड़ो आवाज़ आहे। शुरूआती जेके उरूफ़ तहज़ीब चइबो आहे अरबी में। अखर जी माना आहे आवाज़ आहे, शुरूआती अखर आहे। हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि निशानियूं, जीअं ज़बर ज़ेर पेश, उहे निशानियूं आहिनि। ऐं अखर उहो हूंदो आहे जेको अलफ़ बे जेको शुरूआती आवाज़ आहिनि। 52 आवाज़ आहिनि, अल्फ़क बे बदक या बे भला पढ़ो, बे बुक बे भित, ईअं उहे अखर आहिनि। 52 निशानियुनि मां उन्हनि जे जेको बि हिकिड़ी हर हिकु निशानी खे अखर चइबो आहे। उहा खणी कहिड़ी बि खणी पाण अचूं, रे माड़ी खणी अचूं या अल्फ़क खणूं, पर जेको अकेलो हूंदो उनखे अखर चइबो। जेको अकेलो आहे उहो अखर आहे, यानी कि दे दर आहे या के खट आहे वग़ैरह। व जी माना ऐं आहे, ऐं ग़ैरा जी माना ॿिया। ऐं ॿिया जेके बि आहिनि 52 जेके निशानियूं आहिनि अलिफ़ बे जूं, उन्हनि मां हर हिकु निशानी खे जेकॾहिं हिते असीं नून नथ रखंदासीं, नून नथ खे पिणु अखर चइबो। जेकॾहिं हिते असीं बे भित रखंदासीं त उन बे भित खे बि अखर चइबो। ईअं असीं अंग्रेज़ी में जेकॾहिं असीं हिते सी रखूं, डी रखूं, या फ़र्ज़ु कयो पाण ए रखूं, त डी हुजे, ए हुजे, या जेको बि 26 अखरनि मां जेको बि अखर हूंदो उनखे अकेलो हूंदो उनखे अखर चइबो। ऐं वीडियो खे जेको आहे सो आख़िर ताईं ॾिसंदा रहिजो, जीअं असां इन ई वीडियो जे अंदरि तव्हांखे लफ़्ज़ ऐं जुमिलो गॾोगॾु एक्सप्लेन करे ॿुधाईंदासीं। असांजे चैनल खे पिणु सब्सक्राइब कजो, वीडियोज़ खे शेयर कजो, जीअं तव्हांखे तोड़ ताईं सॼी सिंधी ग्रामर खे जेको आहे सो सम्झाए सघिजे, तव्हां ताईं पहुचाए सघिजे। अखर खां पोइ असीं लफ़्ज़ पढ़ंदासीं। ॿ या ॿिनि खां वधीक अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिंमां मतिलबु निकिरे, तंहिंखे लफ़्ज़ चइबो आहे। हाणे 2 या ॿिनि खां वधीक अखरनि जो अहिड़ो मेड़, मिसाल जे तौर ते दिलि, पोपट, दरी। दिलि में दे दर ऐं लाम लकुण। दे दर हूअं ॾिसजे त अखर आहे, छो त अकेलो आहे। लाम लकुण, इहे ॿई जेकॾहिं मिलनि था, ॿिन्ही मां मतिलबु निकिरे थो त हीउ हिकिड़े माण्हू जो उज़वे जो नालो आहे, त हिनखे लफ़्ज़ चई सघिजे थो। जीअं पोपट आहे, जीअं मिसाल अंग्रेज़ी में ANT, एंट माना माकोड़ी। हाणे माकोड़ी जो हिकिड़ो नालो ठहे थो, इन जे करे हिन टिनी अल्फ़ाबेट्स खे लफ़्ज़ चई सघिजे थो। जीअं दिलि आहे, दिलि जे मिसाल दे दर जेको आहे अखर आहे, लाम लाकुण अखर आहे। इहे ॿई अखर पाण में मेड़ थिए थो, हिन जो हासिलु मतिलबु निकिरे, मतिलबु त उज़वे जो नालो आहे। जेकॾहिं हिनखे असीं लाम दाल लिखूं आहे, जेकॾहिं असीं हिते लाम ऐं दाल लिखूं आहे, त हिन जो को मतिलबु कोन निकिरे आहे, त असीं हिनखे जेको आहे लफ़्ज़ कोन चऊं आहे। लफ़्ज़ असां हिनखे मिसाल जे तौर ते पोपट आहे त पे पग आहे, पे पग अखर आहे। वाह वाडो अखर आहे, पे पग अखर आहे, टे टोपी अखर आहे। इन्हनि सभिनी अखरनि जो मेड़ जेको आहे, हिन हिकिड़ो मुकमल लफ़्ज़ ठाहियो आहे, जंहिं लफ़्ज़ जो मतिलबु हिकिड़ो जीत जो नालो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असीं हिते इहो साॻियो ई लफ़्ज़ जेकॾहिं वाह पे टे वाह पे ईअं लिखूं आहे, त हिन जो को मतिलबु कोन निकिरे आहे। इन करे हिनखे लफ़्ज़ चई नथो सघिजे। लफ़्ज़ उहो आहे जंहिंजो मतिलबु निकिरे, ऐं उहो 2 टे 4 अखर जेके आहिनि अकेले अल्फ़ाबेट जा जेके अखर आहिनि उहे मिली करे ठाहे। 2 या ॿिनि खां वधीक अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिंमां मतिलबु निकिरे, तंहिंखे लफ़्ज़ चइबो आहे। लफ़्ज़ खे अंग्रेज़ी में वर्ड चइबो आहे। लफ़्ज़ खां पोइ जुमिले तरफ़ ईंदासीं। जीअं अखर मिली लफ़्ज़ ठाहिनि था, ईअं लफ़्ज़ मिली वरी जुमिलो ठाहिनि था। जुमिले खे अंग्रेज़ी में सेंटेंस चइबो आहे। लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिंमां मतिलबु निकिरे, तंहिंखे जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु घोड़ो डोड़े थो। हाणे हिन में घोड़ो लफ़्ज़ आहे, डोड़े लफ़्ज़ आहे, ऐं थो लफ़्ज़ आहे। इहे टेई लफ़्ज़ जेके मिलनि था त हिकिड़ो जुमिलो ठहे थो। ऐं जुमिलो असांखे इहो ॿुधाए थो त घोड़ो हिकिड़ो जानवर आहे जेको डोड़ण जो कमु करे थो, यानी डोड़े थो। ऐं हवा लॻी रही आहे, इन में हवा लफ़्ज़ आहे, लॻी लफ़्ज़ आहे, रही लफ़्ज़ आहे लफ़्ज़ आहे। इहे असांखे ॿुधाईंदा त हिन वक़्तु हवा लॻी रही आहे। जीअं मिसाल जे तौर ते तोतो, अंब, पीए, लोलो। हाणे हिन में इहे लफ़्ज़ त मौजूदु आहिनि, पर हिनखे जुमिलो नथो चई सघिजे। इन जे करे जुमिलो नथो चई सघिजे जो हिन जो को बि हासिलु मतिलबु न आहे। अच्छा, जुमिले खे अंग्रेज़ी में
अंग्रेज़ी में जुमिलो वरी जेको आहे सो जुमिले जे लाइ इहो क़ाइदो आहे त अंग्रेज़ी जे अंदरि त उहो स्टार्ट विथ कैपिटल लेटर्स, यानी कि वॾनि अखरनि सां शुरू थिए, इन विथ फुल स्टॉप, ऐं आख़िर जेका आहे त पछाड़ी हुनजी फुल स्टॉप ते थिए, ऐं एंड स्टेटमेंट हिकिड़ो बयानु हुजे, ॻाल्हि हुजे हिकिड़ी, मतिलबु हुजे, जीअं सजाद इज़ ए क्यूट बेबे। सजाद जो एस जेको आहे सो वॾो हुअणु घुरिजे, ऐं गॾोगॾु ॿियो क़ाइदो आहे त उनजो आख़िर जेका आहे सा फुल स्टॉप ते थिए, ऐं उनखां पोइ हिकिड़ो बाक़ाइदे तौर ते जीअं सजाद इज़ ए क्यूट बेबे, सजाद हिकु क्यूट छोकिरो आहे, वणंदड़ छोकिरो आहे, नंढिड़ो आहे, मासूम आहे, त हाणे उनखे ईअं सम्झो त हुन में मुकमल स्टेटमेंट आहे। त जुमिले जो मतिलबु आहे त लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़, जीअं पाण अखरनि जे मेड़ खे गॾे लफ़्ज़ ठाहियो, ऐं उनजो मतिलबु ज़रूरी हो त लफ़्ज़नि जे मतिलबु मेड़ जो मिली करे जुमिलो ठहे थो, पर जुमिले लाइ ज़रूरी आहे त उनजो मतिलबु हुअणु घुरिजे। असां सां गॾु रहिजो, ऐं असांजे चैनल खे, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, ऐं गॾोगॾु शेयर बि कजो, ऐं अॻिते ॿियनि वीडियोज़ में तव्हांखे जेको आहे मुकमल ग्रामर 8 ई लफ़्ज़नि ते ॻाल्हाए वेंदो, तव्हांखे पढ़ाईंदासीं 8 ई लफ़्ज़ ग्रामर जा। असां सां गॾु रहिजो, ऐं जेकॾहिं पसंदि अचे त शेयर करियो, ऐं जेकॾहिं न पसंदि अचे त भले न करियो, तव्हांजी महिरबानी।